आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु आहे न पाण इम्यूनिटी जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। अगरि तव्हांखे घड़ी घड़ी इलाही दफ़ा सर्दी बुखार इन्फेक्शन थी थो वञे, तव्हां थोरी देरि ॿाहिरि विया, मौसम चेंज थियो, गर्मी मां सीउ आयो या सीउ मां वरी बरसातूं चालू थियूं, त कुझु बि तव्हांखे जल्दी जल्दी बुखार या इन्फेक्शन या कोल्ड कफ थी थो वञे, त तव्हांखे इम्यूनिटी जे बारे में ख़बर हुजणी खपे न। इलाही माण्हू तव्हांखे चवंदा विटामिन सी खाओ, विटामिन डी खाओ, तव्हांजी इम्यूनिटी सुठी थी वेंदी, तव्हांजी रोग प्रतिकारक शक्ति सुठी थी वेंदी। पर ही जेकी बि इंफॉर्मेशन आहे वो अधूरी आहे। पाण न विटामिन सी विटामिन डी खे इम्यूनिटी खे बूस्ट करण लाइ खाऊं था, बट पाण बूस्ट छा खे पिया कयूं? तव्हांखे बूस्ट करण लाइ सुठी इम्यूनिटी खपे बि न। पहिरीं पंहिंजी शरीर में इम्यूनिटी जेकी आहे हू अलॻि अलॻि ऑर्गन्स मां ठहींदी आहे। हुन ऑर्गन्स में जेका सेल्स आहिनि एंटीबॉडीज़, उहा पंहिंजे खाधे मां जेको प्रोटीन मिलंदो आहे उन मां ठहींदी आहे। त एंटीबॉडीज़ लाइ जेकी वस्तु तव्हांखे खपे, जेकी शइ खपे खाधे मां प्रोटीन, उहा तव्हां अगरि ज़रूरी मात्रा में नथा खाओ, पोइ तव्हां केतिरो बि विटामिन सी या विटामिन डी खाई वठो, तव्हांजी इम्यूनिटी स्ट्रगल कंदी।